अब फेल पातो या कॾहिं चवनि बसर वठी आ कॾहिं चवनि टमाटा वठी आ वरी चवंदा टमाटे जी जॻह ते वरी गिदामिड़ी वठी आ टमाटो न अस्सलाम वालेकुम बाबा साईं। बाबा साईं अरे रे मुंहिंजी ॻाल्हि त मुंहिंजी ॿुध मां शादी नाहे कई त वरी पुट मुंहिंजो काॾां पैदा थियो पोइ जे अगरि इन शइ ते इतराज़ आहे त अस्सलाम वालेकुम चाचा साईं। चाचा अरे चाचो मूंखे न चवंदो कर नफ़रत आहे मूंखे चाचे जे नाले खां अरे जॾहिं मां नंढड़ो हूंदो चाचो मूंखे डेली पातर हणंदो कुटींदो ऐं मूंखे चवंदो कॾहिं होटल ते कमु कर कॾहिं तगारी कर मज़दूरी कर अॼु ॾींहुं ताणी मां नौकर आहियां मां चाचे को नफ़रत थो कयां जे मूंखे कलम जी जॻह ते थूम ऐं धाणा ॾिना न चवंदो कर मूंखे चाचो चाचे ते इतराज़ आहे त अस्सलाम वालेकुम मामा साईं। मामा मामा माना डबल मामा अम्मा नफ़रत आहे मूंखे पंहिंजे मामे खे बि मामो बि न चवंदो कर इहो मामो कहिड़े कम जो जॾहिं मुंहिंजी अम्मा ने गुज़ारे वई त मामो मूंखे पंहिंजे दर जो पाणी बि न पीआरींदो भिखारींदो कुटींदो मानी त छा रमज़ान जी ईद ते कपिड़ा बि न वठी ॾींदो इहो मुंहिंजो मामो मामे खे मूंखे नफ़रत आहे न चवंदो कर मुंहिंजी मामो न चवंदो कर भला दोस्त चई सघां थो दोस्त बि न चओ अॼुकल्ह दोस्ती काथे रही आहे दोस्ती आहे मतलब जी जेकॾहिं पैसो आहे त दोस्त जॾहिं पैसो ख़तम थी वियो त दोस्त बि न आहे ऐं दोस्तनि 5 ॼणा वेठा होटल ते मुंहिंजा दोस्त हुया जॾहिं मूं वटि पैसा हुआ मुंहिंजा खाइल पियल पिया त यारी हुई मूं वटि पैसो हुयो त यारी हुई वरी मूं वटि पैसा ख़तम थी विया मुंहिंजा 42 जो मूस थी वियो ख़ामोश सब कुछ समझी वियुमि मूंखे सिर्फ़ एड्रेस खपे थी त जुमो शापरी जो घर किथे आहे बाबा साईं। चओ न त जुमो शापरी यस उन्ही जे घर जी एड्रेस जी सर माने यस सर हा हाणे था चऊं जुमे शाहपुरी जो घर थो ॿुधायां हे जेको सिधो वञजांइ सिधो या घिटी जी ॻियर साम्हूं वञी 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 हीअं लड़जांइ ठीकु आहे हीअं लड़ी 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 वरी हीअं लड़जांइ लड़ी करे वरी विच में घिटी ईंदो विच में घिटी करे वरी छॾे करे सिधो वञजांइ सिधो वञजांइ सिधो वञजांइ सिधो वञजांइ सिधो साम्हूं केबिन ताईं माडी ताईं उते कुराड़ी हिकिड़ी पोड़ी आहे वीचारी पान थी खपाए उते आहे उते भी ना है उन पान वाली जेकी केबिन वा उनकी सीधी गिट्टी वरजाए हली 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 ठीक है ए तू हल हली 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 सामू तो टावर ठीक है टावर उते भी ना है टावर जाओ है टावर पोल आ ए पोल के ही जान एने जेको आ थली हथ से लड़ जाए हमें हां ये भी लड़ ये सीधो लड़ जाए लड़ी वर ही गिट्टी दे वर ही गिट्टी दे ही गिट्टी दे ही गिट्टी वरी सीधी गिट्टी वर जाए मेन रोड ही दे ठीक है मेन रोड जने इधर F11 गाड़ी पकड़ जाए ठीक है उहा जेकी आता है नीपा को चढ़ंदे सिधो इंदे अक्सर कॉलोनी ठीक है अक्सर कॉलोनी ते वरी बी गाड़ी मिलदे वंडी ते सदर मुजा कराची वो ठीक है वंडी ते सिधो करे अढाई नंबर ठीक है समझी बस यार मसलो हिकड़ो आ वरी माके बुधा ठीक है और जने उते जने कोरे अढाई नंबर ते पुगे न ठीक अढाई नंबर ते उतो चढ़जे W11 ते चढ़जे ठीक है वो सीधो दे मलीर जे मेन चौक चौराहे उते फुआरो भी लगल ठीक है उतो वरी जो मां एड्रेस ही न तो पूछा मां घर वञा तो भला गाल मुंजी बुध ए तू आही के काठो जो हां मां कंधकोट शहर जो हां अच्छा ए कंधकोट जो जेका बा जो परे वहां जो ठुल जे पर यो कंधकोट ना मां कोसपुर जो आया अच्छा तो गोरखपुर जो आ त कंधकोट को सीधी गाड़ी दे के डॉक्टर भी वेगन्यू उतो जो है गोरखपुर जो ना मां शिकारपुर जो हां अच्छा तो चौथे शिकारपुर जो कोई मेन चौक है जाते खटार मिल जाए शिकारपुर जी मेन खटार अचार मशहूर उतो जो है मां काथों जो बिना
हाँ मां काथों जो बनाए क्या समझ में नहीं न। अरे मैं समझ गया कि मैं टमाटर अच्छा बता रहा था हाँ वो बाहे जा सड़ियल इंसान तू वीचारे के तो मारे हे त साइको पेशेंट आ सॼो ॾींहुं घटिन में टॉस पूस करे ईअं घुमंदो आहे हुन मिसकिन खे तो मारे ये चलो बाक़ी चरियो न आहे फैसला कंदो आहे छा अरे गुरु आगे खबर नहीं यार तू चले यार मुझे गुनाह कियो बाकी जो बोल कहां पर चकने बैठा लू बैठा और कर तू जाना बैठा टमाटर के गिरावनी बैठा यार मुझे माफ कर दे साइको पेशेंट मैं तेरे तो भाई मैं वो ना ओ मुझे बाबा मुझे अब्बा दादा पर दादा कर रहा इन क्या मजे दी असल में ही ओसीएस करे पियो पढ़ाई करे पियो ओसीएस थींदो आहे न जेके एसपी थींदा आहिनि उहो करे पियो वीचारो हाणे उन मां पढ़ी न सघियो हेॾा सारा किताब उठनि जा किताब पढ़े बाक़ाइदे पंहिंजी लाइब्रेरी ठाहे किताब हिन वटि हुया हुननि मां जेको आहे सो पंहिंजो वीचारो पढ़ी पढ़ी ईअं साइको पेशेंट थी वियो आहे हाणे हिन ही स्टाइल सां ईअं हलंदो आहे ॼण त को ऑफिसर हले थो पर लानतीर ऑफिसर आहे कोन बड़ी बीमार हिन मां तो अंदाज़ो लॻाए भगल चश्मो खणी केरु घुमंदो आहे ही आहे बाबा साइके जो पेशेंट अगर खानो न पर गली तालीम जेको अखियुनि जो नूर विञाए छॾींदी हर मोर ईअं न कर मिसकीन खे तूं छॾे ॾे बसि निकिरे वञी जान ते हल बाबा यार दुर्ब थियो यार मूंखे माफ़ कंदो न क़यामत जे ॾींहुं जेको आहे त मुंहिंजी क़बर खे लठी वणे यार क़बर में तो तू हाणे ई पयल आहे पर मक़सद इहो आहे अయ్యా सही तो चवंदा हा न क़बर में तू पयल आहे पाण चए थो त मां सां इहा ताती लॻी पई आहे सही तो चए फिसल टमाटे जहिड़ा सही तो चए माफ़ अल्लाह करे माफ़ करे नक ते रावले खे कन विझणो आहे बात बंद कर बात बंद कर मच्छी न वञी अदा बस सही आहे ठीकु आहे ॾाढी महिरबानी हलूं था सही आहे वली हल लूसी लपाटी जी मां दिलि में न आहियां कंदो